दिवाली खुशियों का त्योहार, दिवाली खुशियों का त्योहार, दिवाली खुशियों का त्योहार, दिवाली खुशियों का त्योहार। आज झूम उठा संसार के आई दिवाली, आज झूम उठा संसार के आई दिवाली। दिवाली कीअं पई मल्हाई वञे? दिवाली असां वटि असांजे अक़ीदे जे मुताबिक़ श्री रामचंद्र भॻवान हक़ सच जी फतेह जे हवाले सां आहे ऐं ख़ुशियुनि जो त्योहार आहे। थरपरकर ज़िले में असां बहितरीन तरीक़े सां दिवाली मल्हाए रहिया आहियूं ऐं हर साल जीअं हिते असां जिते बि थरपरकर जा जेके बि हिंदू मुस्लिम हर मज़हब सां तालुक़ु रखंदड़ जेके बि अमन भाईचारे सां ऐं बहितरीन तरीक़े सां दिवाली मल्हाए रहिया आहियूं। ऐं हिन दिवाली ते वॾी ख़ुशी जी ॻाल्हि असां थरवासियुनि जे लाइ इहो बि आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब थरपरकर असां थरपरकर वासियुनि सां दिवाली मल्हाइण अची रहिया आहिनि। असीं हुननि खे स्वागतम करियूं था, भलीकार चऊं था। ॿुधायो त दिवाली कीअं पई मल्हाई वञे हिते? साईं तमामु बहितरीन नमूने सां मल्हाई पई वञे। हर साल जीअं हिते मिठी में इहो ई बाज़ार में रौनक हूंदी आहे, पटाखा मिठाइयूं वग़ैरह ॾाढो माण्हू जेको न ख़ुशी सां मल्हाए रहिया आहिनि। बाक़ी जेको असांजा परे परे जेके रिश्तेदार माइट जेके दूर दराज खां अची करे जेको न पंहिंजे माइटनि में अची मल्हाईंदा आहिनि ऐं तमामु ख़ुशी थींदी आहे सभिनी खे हिते गॾु ॾिसी करे। पर हाणे पंहिंजे दोस्तनि यारनि सां मुलाक़ात थींदी आहे ऐं इहो हिकिड़ो अमन जो पैगाम आहे जेको असां हमेशह जेको न मिठी में दिवाली कीअं पई मल्हाई वञे? मिठी में दिवाली ख़ुशियुनि भरियो त्योहार आहे। श्री रामचंद्र साहब जी जॾहिं अयोध्या मां वापसी मोटिया त उन ॾींहं में ख़ुशियुनि ॾिया ॿारे जेको आहे सो इहो ॾींहुं मल्हायो वञे थो। उन ॾींहं ते जेको आहे सो वापारी या ॿिया टे कंहिंजे जेको आहे वापारी तबिको आहे, बिज़नेसमैन तबिको आहे, हिन नए साल ते जेको सो पंहिंजो रिकॉर्ड कागज़ वग़ैरह नऊं रखी करे जेको आहे सो हुनजो महूरत कंदा आहिनि ऐं तमामु जेको सो ख़ुशियुनि सां मल्हाए पियो वञे हिते। ऐं हर लम्हे में हर हंध में हर पाड़े में हिंदू मुस्लिम सभु जेको सो गॾिजी इहो त्योहार मल्हाईंदा आहिनि। ऐं हिन मौक़े ते हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिते। तव्हां ॾिठो त मिठी में हिन दफ़े दिवाली वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मिठी जे बाज़ार में मिठाई जे दुकाननि खे सिंगारियो वियो आहे, फटाकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि जिते ख़रीदारी ज़ोर शोर सां जारी आहे ऐं दिवाली भरपूर तरीक़े सां मल्हाई पई वञे। नंदलाल वाणो, सुरेश कुमार कैमरामैन सां गॾु इबरत न्यूज़, मिठी थरपरकर।